बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन्नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अन्ज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या क़ामिल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ दावा सल्लल्लाहु अला सय्यिदिना व नबियिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल इहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीनो नाज़रीनो सामीईन, खुसूसन अजो की हिन महफिल जा मेज़बानो, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु मन वालू जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सबूरी अमा प्यारी जमात जे आडो तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। इंशाअल्लाह अज़ीज़ उन जो तर्जुमो यानी माना उन खां बाद वरी तफसीर या जेके ॻाल्हियूं इन आयत सबूरी सां मुतालिक़ हूंदियूं उहे पेश करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो अल्लाह तबारक व तआला शल पंहिंजे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े मूंखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां बाद में गॾो गॾु इहा बि दुआ कजो त रब करीम हक़ ऐं सच ॿुधण खां बाद में तव्हां असां सभिनी खे शायद उन हक़ ते अमल करण जी भी तौफ़ीक़ अता फ़रमाए। माशाअल्लाह तमाम सुठे तादाद में तमाम जाइ ते गॾु थिया आहियो। अल्लाह पाक खां उम्मीद ऐं दुआ है त रब करीम शल तव्हांजी असांजी सभिनी जी अॼो की हाज़िरी क़बूल फ़रमाए। हक़ीक़त में अहिड़नि महफ़िलुनि में अल्लाह सही घुरंदो आ उन्हीं अल्लाह ताला अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो आ। हिन नई टाइम ते तव्हां जे ओड़े में पाड़े में मुख़्तलिफ़ जगहुनि ते काफ़ी ॿिया दुनिया जा मुस्लमान भाउर असां जा हूंदा जेके दुनिया जे कमनि में या निंड आराम में हूंदा, पर तव्हां पंहिंजा आराम फिटा करे गरम गरम बिस्तरा छॾे सर्दीअ जे मौसम में तव्हां हिते पट ते वेही अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालू जे क़ुरान पाक ॿुधण जे लाइ मुश्ताक़ आहियो।
ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजे दिल जी तमन्ना आहे त अल्लाह जे हबीब जो शान ॿुधी असां पंहिंजी दिल ठारियूं। यकीनन इन कम जे लाइ अल्लाह तव्हांखे मुंतखब कयो आहे। अल्लाह सी तव्हां असांखे घुरियो आहे जो इन भलारे कम जे वास्ते असीं ऐं तव्हीं हिते गॾु थिया आहियूं। जेतिरो बि अल्लाह पाक जो तव्हां शुक्र बजा कयो घटि आहे। जो रब करीम ही घड़ियूं तव्हांजो असांजो पंहिंजी इबादत में मसरूफ़ फरमायूं आहिनि ऐं हिन घड़ियुनि जो क़दर तॾहिं पवंदो जॾहिं हिन दुनिया मां अखि ॿुधींदासूं ऐं आलम बरज़ख ॾे तव्हां असांजी रवानगी थींदी। पोइ उते ख़बर पवंदी त हीअ अॼोकी राति केतिरे क़दुरु क़ीमती हुई ऐं हिन जो क़दुरु कहिड़ो आहे। उते चवंदे यार जेकर रोज़ अहिड़ियूं महफ़िलूं हुजनि हा उन में हाज़िर थियो थियां। जो तो ते अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ जे ॿुधण वारनि खे बेपायान हिसाब किताब खां वधीक पंहिंजो नेमतूं रहमतूं बरकतूं सवाब अता फरमाईंदो आहे। पर आहे यार ॾिठो सौदो बुद्धे पे पाण बुद्धि ऐं अमल करण जे लाइ तयार आहियूं। जेकर न सुहा त जेकर असां खां दुनिया जो समूरो कारोबार विसरी वञे हा ऐं असां पंहिंजी सॼी ज़िंदगी हेड़नि महफ़िलुनि में गुज़ारे छॾियूं हा। बहरहाल ख़ुदा जी मर्ज़ी आहे, ख़ुदा ताला तव्हां असांखे नसीब फरमायो आहे। ॿ टे घड़ियूं विहंदासूं ॻाल्हियूं कंदासूं, अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके तव्हां असांजे मथां रहमत नाज़िल फरमाईंदो। हाणे मां घणो तमीज़ वग़ैरह कोन थो कयां, तव्हांखे फिलफोर आयत सूरी जी माना ॿुधायां त जीअं तव्हांखे ख़बर पवे त आयत में अल्लाह तबारक व तआला छा इरशाद फरमायो आहे। त जीअं माना ते गौर कजे असांखे सम्झ में अचे त क़ुरान पाक में छा आहे। पर इन माना ॿुधण खां अॻु में दुरूद पढ़णो पवंदो। पर इएं न यादारो पढ़ियो ख़ामोश का बि ज़ुबान न हुजे, सब मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या माशाअल्लाह माशाअल्लाह तमाम मज़ो अची पर अञा थोरो आवाज़ खे मथे कयो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला जल जलालुहु महवानो पांजे कलाम पाक में इरशाद फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। कुरान पाक ते जेकॾहिं तव्हां सां गौर कयूं त अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ लक़बन ऐं ख़िताबन सां पंहिंजे बाननि खे सॾियो आहे ऐं जुदा जुदा नमूने सां उन्हनि खे मुख़ातब थी करे पंहिंजा अहकाम ॾिना। हिते आहे या अय्युहन नास, इन जी माना है ऐ इंसानो। अवां के माशाअल्लाह सब खबर आ त इंसान में केतरा फिरका हन, केतरियूं जमातूं हन, केतरा मज़हब हन। जेकॾहिं माण्हू शुमार करे त शुमार नथो करे सघे। नवां नवां तरीक़ा, नवां नवां फिरका, नयूं नयूं जमातूं, नवां नवां टोला पैदा थी पिया हन ऐं जेके असांजे अक़ल फ़हम सम्झ खां ॿाहिर पर तादाद खां भी घणा
पर आए सब इंसान अल्लाह ताला कदे कदे कलाम पाक में इरशाद फरमाइंदो या अय्युहल्लज़ीना आमनू ईमान वारा उते हर इंसान के सब न हूंदो आ ऐं हर इंसान के मुतवज्जह करण मक़सूद न हूंदो आ उते सिर्फ उन्हीं इंसान के अल्लाह तबारक व तआला सलीदो आ जेको ईमान जी दौलत सां माला माल हूंदो कदे 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 अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो फरमायो या अहलल किताब इनम जा मुराद यहूदी ऐं नसारा हूंदा आहिनि सिख हिंदू मुसलमान न सिर्फ यहूदन के ऐं नसारन के जेके अहले किताब हूंदा उनके अल्लाह तबारक व तआला सलीदो आ कदे कदे वरी अल्लाह ताला फरमाइंदो कुल या अय्युहल काफिरून ऐ मुजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा फरमायो ओ काफिरो ये सब आयत कुरान शरीफ में ऐं ये सब खिताब अल्लाह जा हर किताब में जुदा जुदा हिकमत या अय्युहल्लज़ीना आमनू जो मफ़हूम आ या अहलल किताब में अल्लाह पाक जी ज़ात पर पांच मर्जी आ या अय्युहल काफिरून में खुदा जी मर्जी पंहिंजी आ पर या अय्युहन नास में खुदा जी मर्जी पंहिंजी आ ही आयत जेका तव्हां जे आॾो पढ़ी आ इन में अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहन नास एड़े भी मज़हब जा आयो जेके भी आदम जी औलाद आयो मां सभिनी खे थो ॿुधायां इंसान आदम जी औलाद जो नालो आ अल्हम्दुलिल्लाह असांखे फ़ख्र आ ऐं ख़ुशी आ इनी ॻाल्हि ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल ऐं करम सां असां तव्हां खे इंसान आदम जी औलाद में बनायो ऐं अल्लाह ताला फरमायो वलक़द कररमना बनी आदम बेशक रब करीम जल्ल जलालुहु व नवालुहु हज़रत आदम जे औलाद खे इज्जत बख्शिया अफसोस वरी कॾहिं थींदो आ जो अॼुकल्ह जा दानिश्वर ऐं अॼुकल्ह वरी कोई नओं लफ़्ज़ निकितो आ ॾात ढणी माशाअल्लाह सुठी ॻाल्हि आ दानिश्वर ॾात ढणी उहे वरी माण्हुनि खे पढ़ाइनि पिया बाबा तव्हां आदम जी औलाद कोन आहियो तव्हां असुल बांदर पोटा आहियो बांदर पोटा बांदर मां सुधरी इंसान बणिया हो असुल तव्हां चैन टंगुनि ते अॻियां तव्हांजो बाहूं टंगू हुयूं पोयूं टंगू हुयूं कुछ भी तव्हां खे हुयो तरक्की करे करे तव्हांजो छुछ छणी वियो उभा थी करे हाणे माण्हू था थी घुमो असल में तव्हां बांदर पोटा आहियो अल्लाह ताला असांखे बचाईंदो तव्हां असां बांदर पोटा न आहियूं तव्हां असां आदम पोटा आहियूं अल्लाह तबारक व तआला जने हज़रत इंसान के पैदा फरमाया रब्बुल आलमीन मलाइका पैदा फरमाया हूर पैदा फरमायो गिलमान पैदा फरमाया यही हसीन मंजर खुदा ताला दुनिया में पैदा फरमाया जानवरन में भी हसीन जानवर हैं पक्षियों में भी हसीन पक्षियां हैं इंसानन में भी एड़े तरीके से अल्लाह तबारक व तआला हुस्न व जमाल वाला पैदा फरमाया पर जरी आम इंसान जी जिनके अल्लाह ताला पैदा कयो तो पाण फरमाए तो फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन मां केडो बरकत वारो रहमान मां केडो सोहणो इंसान ठाहियो सभई जो सुभान अल्लाह
एड़ो सोनो इंसान ठाई जो मुझा दोस्त अजीज आई वरी वडी कारीगर जी कारीगरी ता कुर्बान वञा इते त तमा 1000 1500 2000 माण्हू आयो पर तमा हैदराबाद शहर जी आबादी ॾिसो वरी कराची जी करोड़न खां चढ़ी वई आ पाकिस्तान जी करोड़न खां चढ़ी वई आ पूरी दुनिया में अवा के जे करे मौक़ो मिले अवा सॼे दुनिया जे इंसान खे ॾिसो वाह कोई कारीगर कारीगरी कंहिंजी शक्ल सां मिले ई कान भली छोन अबू अम्मा हिक होजे भली जाड़ा जमन पर वरी फर्क हुंदो किथे अख जो फर्क हुंदो किथे नक जो फर्क हुंदो किथे आवाज जो फर्क हुंदो किथे रंग जो फर्क हुंदो ए चेहरो मुंजा दोस्त मुनो फुट भी ना है फुट जो भी ना है मुनो फुट थींदो ही कनन खां वठी हिन ॾाढ़ीअ खां वठी मथे जे वारण ताईं इनी मुने फुट जे अंदर अल्लाह ताला अरबे सूरत बनायो का सूरत कैसा मिले ही कान अजकल जा वडा मुंजा दोस्त अजीज शक्ल ठाहिण वारा सूरत ठाहिण वारा पंज शक्ल ठाहींदा 20 ठाहींदा 30 ठाहींदा किथे न किथे मुंजा दोस्त आखिर को साॻी ओड़ी ठाहणी पवंदी पर अल्लाह जी कुदरत ता कुर्बान वञा अल्लाह तबारक व तआला हर हिक जो निरालो रंग पांजो बनाए छॾियो ऐं उन अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो को मुशीर भी कोने सलाहकार भी कोने अल्लाह से कहे मट्टी की जरूरत भी काने अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात के सोचण की भी जरूरत काने इज़ा अरादा शैयन अन यक़ूल लहू कुन फयकून जॾहिं भी पांजे करण जो इरादो कंदो आ त मूंखे ही कम करणो आ बस इरादो करे रुगो फरमाइंदो आ कुन थी पओ उहा शै अल्लाह जी कुन चवण सां पाण थी पवंदी आ एकड़े दरवेश शायर वीचारे चयो आ सिधी ज़बान में करे गमान पहचल में पहजी सिधाई बिना मशवरे के बनाई खुदाई सुभान अल्लाह जो आवाज़ हो रहा करे गमान पहचल में पहजी सिधाई बिना मशवरे के बनाई खुदाई सारी खल्क उन्नती करे थी गदाई सारी खल्क उन्नती करे थी गदाई हरे रहमत बादल कहे बसाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 सुभान अल्लाह जो जोर से लखे जान बरता जंगल में गुजारने नको समर संसान की बाहे बाहर अब सही से कमाया गलत तो जमा सुभान अल्लाह लखे जान बरता जंगल में गुजारने लगी समर संसान की बाहे बाहर असुर जो थी पहुंचो साईं संभार असुर जो थी पहुंचो साईं संभार लखे खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह फलक अर्श कुर्सी
अल्लाह जो नालो मिठो लगे छा बाबा बुधा तवा जी ज़ुबान ता तां बचाओ सो अल्लाह अल्लाह बारी बारी सो अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जी कुदरत ॾिसो एक कयूं पर बतारा कया ही रोशन बिना वटे कपहजे बिना रमज़ रोज़र असा के हिन बत्तीअ जी ला या बाबडा जी ज़रूरत आ या जनरेटर जी ज़रूरत आ वरी जनरेटर खे तेल जी ज़रूरत आ खुदा दा खास्ता तेल पूरो तो रोशनी हली वने अदा जे करे वरी अल्लाह पाक जल जलालु मन वारो जेका असा के पाकिस्तान वे बाबडा ॾिनी आ सुभान अल्लाह पाण समझो था सच्चो नी ठठ लगी पया बिजली वई बिजली आई बिजली वई हाणे माता उमर शरीफ ते विस अबू ज़ाबी जे जहाज में वेठा से जॾहिं सॼो जहाज हाणे वेहिजी आसे सभई माण्हू अक्सर उन पाकिस्तानी हा जहाज जब उॾामंदो आ तो उन जो सभु बंद करे बाबा राजा बंद करे उन उॾाईंदा पूरी कुआ सां ओ जो यकदम दीपी बंद थी सब पाकिस्तान से बिजली गई बिजली गई खिलड़ी आई जो असा रोज हैदराबाद में जाफर जाकर में नवाशाह में कराची में जो रोज असा जे जुबान ते बिजली गई आई बिजली गई इन्हीं में क्या हो अल्लाह पाक के निजाम में न कदे सिज उभरण में देर गई चंद्र उभरण में देर गई सुभान अल्लाह ज़ोर सा बुलंद आवाज़ ज़ोर सा कक्कू बतारा कया है रोशन बिना वटे कपहजे बिना रमज़ रोज़र सब के सर सजाए से ननो है सब के सर सजाए से ननो है ज़मीन जे नबी कहे घोराया सो अल्लाह अल्लाह ताड़े चो सो अल्लाह अल्लाह फलक कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह उन मालिक जी जात पर कुर्बान वञा जे इंसान के जब पैदा फरमाई तो खुद कारीगर जो तबारक अल्लाह ससदुल खालिकीन केड़ो बरकत वालो सोहणो इंसान पायो तो खेर बठाए अल्लाह की तारीफ कई तमारा सुठो कारीगर है एड़ो कारीगर है सोहणो इंसान में पैदा फरमायो हकीकत ये आई है इंसान के अल्लाह ताला खलक अल्लाह आदम अला सूरतिही अल्लाह तबारक व तआला आदम के पांची सूरत ते पैदा फरमायो वो इंसान जेको शर्फ वारो आ आई असा के शर्फ आसी आदम पोटरायो छायो बदलायो हां इन दाहन जे पुछा न लॻजो दा धणी दाहा यट कवरेड़ा 2017 जो सिंध आखिरी दरिया ते बीठा माउंदी गुल लगा छटन मोकलायो था अड़े रोज ईंदो आकनी सलाम जो तो हाणे वीदे मोकलायो था यो तो कम मैणर जो आ जे दरिया जी पूजा कंदा हन सिज चंड तारा जी पूजा कंदा हन तू मुहम्मदी या तू अल्लाह जी पूजा कंदा वरी घड़ी गाल केड़ी खबर
कहिड़ी ख़बर अदा के खबर ही काने तो खबर आज अल्लाह ताला के फितरन ठिकरन तारन सितारन जे दम लगाए छजो असा के अल्लाह पांजी कुदरत खालिक की अदले कदम लगाए छजो फर्क जरूर आ पत्थर पूजे तू पत्थर पूजे तू पुराना पत्थर दे को पुरानो छेड़ो बल्ले हे पुरानो सजू पुरानो छेड़ो वाह सो सोहना सदोरा तू छेड़ा पूज अल्लाह की इबादत करता है तो पुराना आठ पूज अल्लाह की इबादत करता है तू मुझा सो सच के सजदा कर ऐसे के भेटाऊं पेश कर असा जे करे भेटा पेश करदा हो तो अल्लाह की जात बाबा की इबादत करता है सल्लल्लाहु अलैहि या यार पुछा का अल्लाह मां पांजे दिल की बाहर कढी छडी तवा का पुछा तो मां सही जो चवाला गलत जो चवा ये खबर मुखे न पहुंचा तो मथे खड़ी ॿुधाओ केड़ा था सही तो चवा ना हां अल्हम्दुलिल्लाह बस तवा आई पे तवा मुसा सदायो के बेड़ा पार ये बेवकूफान या जहन मुझा दोस्त जाहिल हन का खबर काने न दात धनी था धनी लेकिन का खबर काने का ये हा ना हा हा मुझा दोस्त इनके तो वे अकल महन के पाजी बाल के न सुनाण अड़े कुकरो छिछो दुआ तब बाल के सुनाण दुआ तो रब विसरियो दादा हुआ चौ सुभान अल्लाह मिटिया आदम जो जिस्म है बनायो पीऊ जैसा पैदा कहे करायो फिरौन जे झोलियों में मूसा कहे पायो फिरौन जे झोलियों में मूसा कहे सो अल्लाह अल्लाह सब जो आवाज सो अल्लाह अल्लाह बड़ी भी हर सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन है बनाया मुझा प्यारा मुसलीदा अल्लाह तबारक व तआला फरमाए तो वलक़द करमना बनी आदम मार करीम जी ज़ात आदम जे औलाद के इज्जत बख्शिया रब चवे तो के इज्जत बख्शिया तू पर पाण के जलील कर इज्जत वारा हो जिल्लत वारा डाडे जाओ अल्लाह से मलाइका का खलीफा को न बनायो अल्लाह से हुरुन मा खलीफा को न बनायो अल्लाह तबारक व तआला का जो खलीफा जिन्नन मा को न बनायो फौज मलाइके की उनके बेटे इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा माहन जमीन पे बनाए हो ओ तो तवा जो बाबू हजरत आदम अलैहिस्सलाम देखिए रब करीम जी ज़ात बाबा का खिलाफत जो ताज पहरायो रुकू खिलाफत जो ताज को न पहराई पाक जमात मलाइकत का उनसे सजदा कराया हाने बस मां जे मौजू हलाया सो टाइम थोरो गुज़रो वींदो आई मां मता असल गाल जे करण चाहिया सा रही जी न वने अल्लाह ताला हिन आयत में फरमायो या अय्युहन नास के न के टोले के न के खास मजहब के न के खास जमात के न बल्कि जे भी आदम की औलाद सबन के चवे तो बुधो
या अच्छा फरमाई क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम ऐसा वने तव्हांजे रब वटां हिकिड़ो बुरहान आयो। छा आयो बुरहान चइबो आहे दलील खे। सिंधी में दलील कुरान शरीफ जी ॿोली में बुरहान। दलील हमेशा दावा जो हूंदो आहे, दावा में हूंदी आहे, उन खां पोइ उन जो दलील हूंदो आहे। मिसाल तौर अवाम जा कंहिं दोस्त प्लाट ख़रीद कयो, प्लाट जा पैसा भी अदा कई, दस्तावेज भी लिख रहे, उन खां बाद में मुंहिंजा दोस्तन खे तालीम में रजिस्टर भी कराई, उन खां पोइ से फार्म ते, उन खां पोइ टू फार्म ते समूह शयूं रखी फाइल में रखी वेठो। उन 20 साल गुज़री विया, 20 साल खां पोइ बदमाश आयो, ओ तो चवे भाई प्लाट मुंहिंजो आहे, हू तो चवे न मुंहिंजो आहे। हाणे ॿिन्ही खां दलील घुरबो, बाबा दलील ॾे, सबूत ॾे। जंहिं वटि फार्म हूंदो, दस्तावेज हूंदो, तालिके जे फर्म खां लिखत हूंदी, मालिक जंहिंजो आहे उन जे विक्रे जो सर्टिफिकेट हूंदो, विक्रे जो दस्तावेज हूंदो, पैसा पेमेंट कया हूंदा, शाहिद हूंदा, गवर्नमेंट जो रिकॉर्ड हूंदो। चइबो बाबा इन्हीअ पां दलील हुज्जत पेश कई आहे, ऐं ॿियो रुॻो ख़ाली दावा थो करे त न मुंहिंजो आहे। बाबा दलील छा जो आहे? जेकॾहिं अवां जज हुजो त बाबा प्लाट खे ॾियारींदो। ॾाढी ॻाल्हि नाराज़ न थियो। जंहिं वटि दलील हूंदो, हुज्जत हूंदी, सबूत हूंदो, उन्ही खे ॾींदो, ऐं हुनखे छा चवंदो? ॾुड़ो आहे। हाणे मालूम थी त हिकिड़ो हूंदो आहे दलील, ॿी हूंदी आहे दावा। अॻ में हूंदी आहे दावा, हुन दावा कई तो तुंहिंजो नाहे मुंहिंजो आहे। हुन खां जज पुछो, उन दावा जो हुन दलील पेश कयो, बाबा हे कागज़ में रिकॉर्ड आहे, मुंहिंजो आहे। दावा भी कई तो मुंहिंजो आहे, दलील में नहीं तो मुंहिंजो आहे। अल्लाह ताला फरमाए तो क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम, तव्हांजे रब वटां तव्हांजे अल्लाह पाक जे तरफ़ खां बुरहान आयो आहे, हुज्जत आई आहे, दलील आयो आहे। हुज्जत दलील बुरहान दावा जो हुआ, दावा अहिड़ी आहे जो असांजे बुरहान मोकिलियो आहे। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो फरमायो, ला इलाहा इल्लल्लाह, यानी अल्लाह का सिवा कोई इबादत लायक है, यह दावा है। दलील छा है? अल्लाह ताला फरमाता है दलील मुहम्मदुर रसूलुल्लाह। जोर जोर से सुभान अल्लाह। दावा छा है? ला इलाहा डाडे ला इलाहा, यह दावा है अल्लाह का सिवा कोई इबादत लायक नहीं। दावा क्या क्यों? कभी की इबादत न कभी, कंडे जी न कबर जी न दरिया जी न सिज जी न चंद्र जी न पत्थर जी न भेद्र जी, की इबादत कभी इबादत सिर्फ अल्लाह जी कभी दावा है। दलील हुआ जो मुहम्मदुर रसूलुल्लाह है, हजरत अल्लाह जो रसूल थी आयो आहे। यो दलील अहिड़ो दलील आहे जो जा कागज़ सुभाणे जेकॾहिं सचा कूड़ा कराइबा किथे न किथे फेक निकिरी सघे थो, को कागज़ जैली भी निकिरी सघे थो, खाको कूड़ो भी निकिरी सघे थो, पर मुहम्मद रसूलुल्लाह जी जे मोहर लॻी वई ज़मीन उथरी सघे थी, मुस्तफा खे को करे ई नथो। सबै चौ वसल्लम अलैका या हबीब
अवा के खबर असां जो नबी सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे आदत बनाए छजो, आदत बनाए छजो। चवण जी ज़रूरत न पवे के मौलवी खे न चवणो पवे, तहां जी आदत बनदी पवे। मिठड़े साईं जो नालो ॿुधो त दिल फाड़े चवंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुंहिंजी आदत बनदी पई वधी जमल में मुझे हबीब जो नाम नाम इसके गिरामी दो दिल जे हराइण सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदे तो महबूब मदीने वारो तो ख़बर में मुको न विसारींदो। अल्लाह जो हबीब दुनिया में आया 40 साल खामोश रहा। घणा साल 40 साल खां पोइ नबूवत जो ऐलान फरमायो। इन में केड़ी हिकमत हुई? हालांकि ॿिए पासे वरी खुद नबी से फरमाइन था। हिकड़े सहाबी हुआ जब लगन नबूवा या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवां खे ॿुधायो तवां खे नबूवत कॾहिं मिली? सहाबी थे वो अल्लाह करीम जो सोहबती शागिर्द या रसूल अल्लाह तवां खे नबूवत कॾहिं मिली? मुखे को चवे मुफ्ती साहब तवां केड़े साल मदरसे मां फारिग थियो? मां ॿुधायो 1966। एड़े तरीके सां नबी से सवाल पूछते से तवां खे नबूवत कॾहिं मिली? अल्लाह के हबीब फरमायो कुन नबिय्यन व अबी आदम लम जदल बैनल माए वतील। कनी सोना आदम अलैहिस्सलाम मलाइकत को नबी मिट्टी को ही अजा हो जो तो भी अल्लाह ताला को न बनायो हो। रूह पड़ते देर से हुआ हो जो बीमार हो तो अल्लाह को न बनायो हो। आदम जा पानी मिट्टी में हो मोहम्मद न खावी अगे नबी हुई से उन आगे छागे रुगो हुयो सल्लल्लाहु नबी हुयो सही नबी हुयो। अल्लाह ताला के हर शय का अव्वल पैदा किया। दरवेश जो चवे तो अव्वल जह अल्लाह पैदा कयो सो अबी मोहम्मद सुभान अल्लाह। अव्वल जह अल्लाह पैदा कयो अरबी मोहम्मद नर्शे परी हो न लोह कलम न कुर्सी न काबो न सालम अव्वल नूर जह सब बरियो अरबी मोहम्मद सुभान अल्लाह। सबनी का अव्वल हर शय का अव्वल जो आदम का अव्वल जन्नत का अव्वल जहन्नम का अव्वल ज़मीन का अव्वल आसमान का अव्वल खुदा के अर्श का अव्वल लौह महफूज का अव्वल खुदा के कुर्सी का अव्वल जिब्रील का अव्वल मीकाईल का अव्वल इसराफील का अव्वल पूरी खुदाई का अव्वल। खुदा हमेशा का है हमेशा होगा खुदा का अव्वल का शान का अल्लाह सब जो मालिक का अल्लाह के मखलूक में सब का अव्वल मुझे नबी पाक की ज़ात अल्लाह के हबीब करीम अलैहिस्सलाम खुद फरमायो तो जो नूर हो उन तैमले में मोहम्मद जो नूर हो। वो बला सब का अव्वला
उधर दुनिया में आयो 40 साल अल्लाह से चो सोना तरस साईं 15 साल तरस 20 साल तरस साईं हाणे मां 20 साल जो थियो अल्लाह से जो तरस साईं हाणे 20 साल जो थियो वण तरस साईं हाणे 70 साल जो थियो तरस सोना ओ जब 40 साल जो थियो अल्लाह ताला फरमा हाणे सोना फसदा बिमा दुर अल्लाह तबारक व तआला तोखे चवा थो जंहिं कम जे ला तोखे मुक़रर कयो आहे उन जे ला चेट बदी जारी कर ख़ल्क़ खुदा खे ॿुधाए त मां अल्लाह जो नबी थी आहियां। इन में केड़ी हिकमत आई बाबा केड़ी हिकमत हुई या तवा सो या मस स्यावा पुछो छो स्यावा ये मुफ्त में महमूद तो बुधाया दुरूद पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों 40 साल हुजूर जो खामोश रहणो 40 साल ताईं खामोशी करे बस करणो 40 साल खां पोइ ऐलान करणो इन हिकमत हीअ हुई टके जे दांगी वठिया दिलो वठवा ठुठाए वठवा भगल न हुजे भेलो न हुजे इन में नुक्स न हुजे न हुजे बजाए ठके ठोके का शेखो